अदा ये कहानी आहे हिकु लोहर ऐं जादूगर जी। अदा ख़ैर सलाह जो हुकुम अला जो कमु कई खुटंदो आहे, ॻाल्हि खई खुटंदी आहे। अदा हिकिड़ो हुयो बादशाह। बादशाह त पाण अलाह पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हुयो। उन बादशाह ते पंहिंजी बादशाहीअ में इहो ऐलान करायो त को बि माण्हू अहिड़ो कमु करे ॾेखारे जेको न मूं ॾिठो हुजे न ॿुधो हुजे। जेकॾहिं अहिड़ो को कमु करे आयो त उनखे मां पंहिंजी वॾो धीउ जो संग अधु राज अधु भाग बादशाहीअ मां ॾींदुमि। हाणे त माण्हू अची मिड़िया, हर को बादशाह खे कमु करे ॾेखारे पियो। को काठ जो घोड़ो ठाहियूं चे, को काठ जो कुतो ठाहियूं चे, को काठ जो मतिलबु माना का शइ ठाहियूं चे। पर बादशाह सभु कंहिंखे चए बाबा इहो कमु मुंहिंजो ॾिठल आहे, जा खणी चए मुंहिंजो ॿुधल आहे। अहिड़ो कमु करे ॾेखारियो जो मुंहिंजे कंहिं अबे ॾाॾे बि न ॾिठो न ॿुधो हुजे। हाणे त माण्हू हर को भॼंदो पियो ते नयूं नयूं शयूं ईजाद कंदा पिया त मन भेण वारो लॻे। अधु भाग थो राज थो मिले, अधु भाग तंहिंखां पोइ बादशाह जी धीउ जो संग हर को दौर पियो ॾिए। हाणे त उन बादशाह जी बादशाहीअ में हिकिड़ो लोहर रहंदो हुयो। लोहर सां गॾु लोहर जो पुटु रहंदो हुयो। हाणे त हिकु ॾींहुं लोहर पंहिंजे पुट खे 5 रुपया ॾिना, वञ बाबा बाज़ार मां सामान वठी आ। अदा लोहर जो पुटु सामान वठी मोटियो पियो अचे, रस्तो बादशाह जे उन महिलात जे अॻियां पियो गुज़रे। उन महिल का बादशाह जी धीउ हार सिंगार कयूं, मथे जेको आहे सो वार पे मतिलबु माना सुकाया महिलात जी छित ते। लोहर जो पुट जो उतां गुज़रियो त शहज़ादी जो ॾिठईं त शहज़ादी ते आशिक़ु थी पियो। अदा हे मोटी आयो, मोटीअ जे पीउ खे चईं त बाबा मुंहिंजी शादी जेका आहे शहज़ादीअ सां करायो। लोहर हिन खे चयो त पुट पाण सॼो ॾींहुं हिते हथोड़ो वाहे था, कैंचियूं ऐं ॾाटा माण्हुनि जा ठाहियूं, रोज़ी कयूं, घर में अटो कोन थो लभे, बादशाह पाण खे संग कीअं ॾींदो? चई न बाबा जेकॾहिं तूं मूंखे शहज़ादी न परणाईंदे त मां बरमूं कंदोमांइ। चेड़े इहो छा थो करी? चई न बाबा कुझु बि थी पए। हुन चयो बाबा बादशाह हो, असां ग़रीब माण्हू सॼो ॾींहुं लोहार को कमु था कयूं, बादशाह असांखे संग छो ॾींदा? चई बाबा जेकॾहिं बादशाह दादी मूंसां न परणाईंदे त मां झंग मुंहुं कंदोमांइ। हाणे साईं होॾां पुटु सिकी लधो, लोहर वीचारो अची विच ते फाथो। हाणे आख़िर में हुन छोकिरे पंहिंजे पीउ खे चयो बाबा तूं वञ त सही, न ॾिसूं भला जेकॾहिं बादशाह तोखे जवाबु न त पोइ मां ज़िद न कंदुमि। हिन चयो भला इहा ॻाल्हि बि सही आहे। अदा हे लोहर वीचारो निकिरी पियो, हकलींदो होरींदो सिधो अची बादशाह वटि पहुतो। हाणे बादशाह त पहिरीं इहो शर्त रखी छॾियो त जेकॾहिं अहिड़ी का बि शइ केरु मतिलबु माना ठाहे या वरी करे ॾेखारे त बाबा हीअ शइ नई आहे, मूं न कॾहिं ॾिठी आहे न ॿुधी आहे, त उनखे उहो बादशाह उअं ई बि संग ॾिए पियो। अदा हे सिधो वियो लोहर उते। वज़ीर ऐं बादशाह कचहरी वेठा पिया कनि। वञी हिन कचहरीअ में सलाम वारायो, बादशाह अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा कर लोहर ख़बर कीअं अचणु थियो आहे? वज़ीर हिन खां पुछा कई। एतिरे में साईं उन लोहर ॻाल्हायो बादशाह सां, चई बादशाह सलामत, जेकॾहिं सिर जो जीदान ॾिनो वञे त मां कुझु ॻाल्हायां।